ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. عسى أن يبعثك ربك مقاما محمودا. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم، ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها
अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन मअदनिल जूद वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। सल्लल्लाहु अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अज़ीज़ दोस्तों, कुरान शरीफ जी हिक आयत करीमा जो हिस्सो मूं तव्हां जे आॾो तिलावत कयो आहे। अॼोके जलसे जो गर्ज़ ऐं रायत कहिड़े मक़सद जे लाइ जलसो मुनक़िद थियो आहे सो अवां ॿुधी चुका आहियो। मूंखे हुकुम मिलियो आहे त मां तव्हांजी ख़िदमत गिरामी में अॼोकी हिन बाबरकत महफ़िल में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत जे मौज़ूअ ते कुझु अर्ज़ कयां। इन्हीअ मुनासिबत सां मूं तव्हां जे आॾो कुरान मजीद जी आयत सवेरी तिलावत कई आहे, जंहिंजो तर्जुमो ऐं मुख़्तसर मफ़हूम अवां जे आॾो पेश करे दुआ ख़ैर घुरंदासूं। अल्लाह ताला शल तव्हांजी असांजी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं पाण सभिनी जी उम्मीद आहे अल्लाह ताला पंहिंजे हबीब जी शफ़ाअत मां तव्हां असांखे बराबर फरमाए। लॻे इहे तो जहिड़ा सफ़ा तव्हांजा बैटरी जा सेल सड़ी विया हुजनि। अलाए सकड़ वारनि जो अॻे अहिड़ो मूड कोन्हे, अॼु अलाए छो तव्हांजो थियो आहे। या त सर्दी लॻी अथव, या बुख लॻी अथव, या निंड थी अचे। टिनी ॻाल्हि मां का मिड़ई हिकिड़ी ॻाल्हि आहे। बाबे घणेई करिया थो, बसि कर न। शौक़ अथसि मोलण सां। सलाह शरीफ मुंहिंजे हबीब दी। घणेई निकता फोटू बाबा ने बस खोड़ मुंहिंजा प्यारा भाउ, सब खां पहिरियां जेका मुआए सबोरी जो हिस्सो तव्हांजे आॾो तिलावत कयो आहे उनजो तर्जुमो अवां ॿुधो। उन खां बाद में सां मुतालिक़ जेके ॻाल्हियूं हुयूं तव्हांखे अर्ज़ करुसि, पर शर्त आहे त हिकिड़ो दफ़ो ॾाढे गुरू जो मुंहिंजे अमीर जे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व
व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मनवालहु पाने पाक कलाम में इरशाद फरमायो आसा अय्यबअसक रब्बुका मक़ामम महमूदा। सुभान अल्लाह। आवाज इज्जत ठिकानी इंशाअल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे कलाम में तहज़ा जो लफ्ज़ ईंदो आहे असां माना जल्दी अनकरीब और तफ़सीर चवनि था लिखनि था बुज़ुर्ग तजरीं अल्लाह जे कलाम में असा जो लफ्ज़ ईंदो आहे त उन जी माना यकीनी माना कंदी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो असा अय्यबअसक रब्बुका यकीनन अनकरीब हुए थो ऐ हबीब तो जो रब करीम तो महबूब मुहम्मद में मुहू करे वेहारी दो आए तो ये छोड़ो ताला छरवायो जल्दी यकीनन कथा वक्त अचे थो जो रोजा महबूब मोहम्मद करीम के वक्त ते वेहारी इनके अमल में शुरू वाला लफ्ज़ तवा पढ़ा हूंदा ॿुधा हूंदा रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए तो फतहज्जद बिही नाफ़िलतन लका असा अन यबअसक रब्बुका मक़ामम महमूदा। अल्लाह ताला पर प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इरशाद फरमाए तो रोजा महबूब को जे मथा नफ़ल के असा बधाए रखियो जिन जे मथा ये नफ़ल नफ़ली इबादत पर तहज्जुद तो महबूब मुहम्मद करीम जे मथा वधीक जिन जे मथा पंज नमाज़ूं फर्ज़ हन तो महबूब मुहम्मद करीम जे मथा छह नमाज़ फर्ज़ आहिनि। तहज्जुद नबी करीम जे फर्ज़ हो खाई तवा नफ़ल अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे रोज़ा महबूब तो तहज्जुद फर्ज़ कर पक सां अनकरीब वक़ीदो ये मारम तो कि मकाम महमूद ते वेहारी और तर्जुमे तव्हां ॿुधो हाणे तशरीह ॿुधो त मकाम महमूद कहिड़ी शइ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात खां खुद सहाबा किराम पुछनि था या रसूल अल्लाह अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात तव्हां सां वाइदो फरमायो आहे तव्हां के जल्दी मक़ाम महमूद ते वेहारी हुजे या रसूल अल्लाह ओ मक़ाम महमूद छा हूंदो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जो तमाना मक़ाम महमूद जो तमाना पहली पहली माना मक़ाम महमूद अल्लाह पाक जो हबीब फरमाए तो रब करीम जी ज़ात बाबरकात मुझे अहिड़े हंध ते वेहारींदो अहिड़ी जाइ ते वेहारींदो अहिड़े मानई मर्तबे वारे जाइ ते सरफराज़ फरमाईंदो जॾहिं सभु मां महबूब मुहम्मद करीम खे उन जाइ ते ॾिसंदा त आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु मां मुहम्मद जी तारीफ़ कंदा। मक़ाम महमूद उहो मक़ाम जेको महमूद हूंदो महमूद माना घणो साराहियल हूंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम खे उहो मक़ाम अता फरमाईंदो जो उन मक़ाम ते ॾिसी सभु चवंदा वाह सुभान अल्लाह चवंदा चओ सुभान अल्लाह। तव्हां न कंहिं माण्हू खे ॾिसंदा हो सुठा कपिड़ा सुठी सवारी
आई वो दोस्त तव्हां जो हूंदो आहे अवां ॾिसी दिलि ठरंदी आहे त पोइ चवंदा हो पंहिंजी ॿोली में वाह वाह या वरी चवंदा हो सुभान अल्लाह। वाह वाह चवण सां तव्हांखे सवाबु कोन मिलंदो, बाक़ी सुभान अल्लाह चवण सां सवाबु मिलंदो। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो मक़ाम अता फरमाईंदा, वो मर्तबो अता फरमाईंदा, उहा मंज़िल अता फरमाईंदा, वो शान अता फरमाईंदा, वो दर्जो अता फरमाईंदा, उहा बुलंदी अता फरमाईंदा, उहा मथाई अता फरमाईंदा। जंहिं मथाई बुलंदी मर्तबे ते मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि ईंदो त अल्लाह पाक जे हबीब करीम जी सजो जद तारीफ़ कंदो। पाण फरमाईंदा आदम वमन दूनहु तहत हवाई। आदम खां वठी करे आदम खां सवा या जेतिरा बि अल्लाह जा नबी आहिनि यानी आख़िरी नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं इमाम अंबिया फरमाईंदा तहत हवाई। क़यामत जे नहारे मां महबूब मोहम्मद करीम जे झंडे जे हेठां हूंदा। शान हुआ मुला दिलाला सबनी का मथे सबनी का मथे शान में सबनी का मथे मकाम में सबनी का मथे दर्जे में खुदा जो तस्वादी रसूलुल्लाह जो आला शान हूंदो, आला मकाम हूंदो, आला मर्तबो हूंदो, उन टाइम ते आशिक़नि जूं दिलियूं थियूं ठरंदियूं। मुनकर ॾिसी पिया करंदा छा चवंदा काश असां धोखे में हुआसीं, नफ़्स ऐं शैतान जे चक्कर में हुआसीं। काश जेकॾहिं असां बि जंहिं महबूब करीम खे मञण वारा हुजूं हा, अॼु जंहिं मक़ाम ते रसूलुल्लाह हुया त ज़रूर हबीब करीम असांखे कमु अचे हा। पर असां अक़ीदो ई कोन रखंदा हुआसीं, असांखे कमु कहिड़ो ईंदो। हिन दुनिया में बि चवंदा आहियूं न अबा जेकॾहिं कोन वज़ीर आज़म थी वञे पोइ माण्हू कम ॾेई ॾींदा कमकार लाइ चवंदो बाबा तूं त माण्हू मूंखे रोटी कोन ॾिनो भई तूं असांजे पार्टी जो ई माण्हू कोन आहे, तूं असांजे ग्रुप जो ई कोन आहे, तूं रोटी कोन ॾिनो हाणे करीम में त खणी आयो आहे। पर मुंहिंजा अल्लाह जो गुरगार कुल हूंदो, पार्टी जो हूंदो, वोट ॾियण वारो हूंदो, पोलिंग एजेंट हूंदो, ख़िदमत करण वारो हूंदो, उहो सीधो खोले पंहिंजे मुल्क जे वज़ीर आज़म में वेंदो चवंदो साईं हिकु कमु कर ऐं हो फ़ख़ुरु कंदो हे मुंहिंजो पार्टी जो माण्हू आहे, हे मुंहिंजो कारकुन आहे। अबा हा त तव्हांजो न थींदो, बाक़ी जो कंहिंजो कमु थींदो। और मुंहिंजा अदा मां तशबीह को नथो ॾियां, मिसाल को नथो ॾियां, मुंहिंजो हबीब तशबीह खां मिसाल खां पाक आहे। पर तोखे सम्झाइण जो अक़ीदो जे लाइ ॿुधायां थो पियो, हिन दुनिया में जेकॾहिं तुंहिंजो अक़ीदो हूंदो त क़यामत में रसूलुल्लाह कमु ईंदो, महबूब मुंहिंजी शफ़ाअत फरमाईंदो त ख़ुदा पाक जो कसम आहे केतिरो बि मुंहिंजो हबीब मथे हुजे पर तूं मुंहिंजे महबूब जे निगाह में हूंदे। अदा हाणे मां तव्हांजी ख़िदमत में इहो थो अर्ज़ु कयां, तव्हांजो हिन दुनिया वारो अक़ीदो तव्हांखे कमु थींदो जेकॾहिं अखी अफ़ाल चयो, अक़ीदो सुठो, नज़रियो भलो त आमना जो नाल क़यामत में कमु ईंदो त इंशाअल्लाह ताला तुंहिंजो कमु ठहंदो। पर जे हिते मुखालिफ़ सम्झो न जे हिते अमल छॾाईंदा अमल अमल नमाज़ू रोज़ा हज ज़कात बिस्तरा उस्तरा लोटा सोटा कौड़ा तबलीग इहे छॾाईंदियूं असांजा मदरसा पढ़ायूं तालीमूं
और मुझा प्यारा दिल याद रखना, याद रखना तुझे अमल में इखलास करे, नमाज में खुलूस करे, हज ज़कात में सच्चाई करे। अल्लाह ताला जी रात बाबरकात शाह फरमाइंदा रियान हमारी इबादत नमाज हो जे, हज हो जे, ज़कात हो जे, मानो जे वक्त में अदा करवा। अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमाइंदा बाबा वा तो भी इबादत तो जे टिकल खा तोरे मथे खा मथे विजी का ने कहा वा तो खा हे टिकरी पो दिया मन देखा रे जी नमाज इबादत हो दिया, इबादत हुआ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मंजूर फरमाई दिया जेका खुलूस है सच्चाई वाली नमाज हो। असां में केतिरो खुलूस आहे तो सबको पाण समझी सघे थो। असांजे मुर्शिद करीम हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े घणी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे वसूलात में हिकिड़ो नक़ुल मूं पढ़ियो, हिकिड़ो रोज़ बि आयो पीर सईद रोज़े घणी रहमतुल्लाह अलैह जे घर में वेही चई क़िबला सिंह बाग़ में वॾो सवाब आहे, बाग़ में बाग़ समझो बाग़ आज़ान हिकु नमाज़ अला जी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर जैसे ही बाग़ में वॾो सवाब आहे और फिर मुहावज़ुर साहब वॾो सवाब वरी मौलवी के महर कोन आयो जेकी बरा हदीस में ईंदो आहे त क़यामत जे दिहाड़े जेको मुअज़्ज़िन हूंदो उन जी विची सभिनि खां डिघी होई और फिर मुहावज़ुर साहब इहा ॻाल्हि सची हदीस में आहे। वरी मौलवी साहब के वेहणो आयो एक बरा हदीस पाक में ईंदो आहे त अल्लाह पाक जल जलालहू अमर वालो जी दरबार में वण पेड़ झंगल दरख़्त निमूं बबूर क़यामत में शाहिदी ॾींदा उन मुअज़्ज़िन जे लाइ बागे जे लाइ जेको आज़ानू ॾींदो या अल्लाह इन बागे जो असां आवाज़ वणन बि ॿुधो असां सभई हिन जा शाहिद आहियूं। अल्लाह ताला फरमाईंदो है दरख़्त तव्हां में जेतिरा पन आहिनि ओतिरो मां हिन मुअज़्ज़िन खे सवाब जो अता फरमायो। सच्ची ॻाल्हि आहे बोले साहब जो जी बिल्कुल हकीकत ही आहे त अल्लाह वारनि जे दरबार में ॿुधाइण न वञिबो आहे, ॿुधण वञिबो आहे। छा कबो आहे अल्लाह वारनि वटि ॿुधाइबो आहे, ॿुधबो आहे। ही को बड़े को ज़ाहिर जो मौलवी हो अच्छी हदीसूं पढ़ी वक्त जे गौस वक्त जे कुतुब वक्त जे सय्यद आलिम मुजद्दिद खे एॾा दादा जी मरफूज़ात पढ़ो मक्तूबात पढ़ो अकुल हैरान आहे इल्म किथां आयो। ऐं वली बि एॾो जो ॼाई ॼाई जाम अमर जे बेटा आयो रमज़ान जी पारी तारीख़ खीर नथो पिए अब्बो अम्मा परेशान मुर्शिद खां तावीज़ लिखाइण वञनि था। मुर्शिद कवे थो मोहम्मद इस्माइल बिराणे वारो बुज़ुर्ग अबा हिन खे तावीज़ पीअण जी ज़रूरत कान्हे सॼो अॼु सिज नथे जी मुला बाग ॾींदो मोहम्मद राशिद पाणी खीर पीअंदो।